केस 12 सब कुछ वियो पर दुख अञा बीठो आहे। ही कहानी आहे अशरफ जी, जेको हिकु उस्ताद हुयो, सुठे घर सां ताल्लुक़ हुअसि, मुआशरे में हर माण्हू खेसि इज़त जी निगाह सां ॾिसंदो हुअसि ऐं अहिड़े अमल खां पोइ अशरफ लाइ धरती ततल ट्रामे जहिड़ी थी वई। हर माण्हू खेसि हक़ारत मां ॾिसणु लॻो। अशरफ खे पंहिंजे वजूद मां नफ़रत थियणु लॻी। अहिड़ो अवाल कंदे अशरफ चयो, हाणे मूंखे समाज जूं सभु औरतूं ॾाइण जे रूप में नज़र अचनि थियूं, जिन मर्दनि जा रत चूसे पंहिंजा चप ॻाढ़ा कया आहिनि। हाणे मूंखे लॻे थो औरत मज़लूम न आहे। दुनिया जूं सभई औरतूं पंहिंजे गुनाहनि जो वज़न कंहिं मर्द जे कुल्हे ते रखे पाण खे बेक़सूर साबित कनि थियूं। ऐं ॿियो, ज़लील मर्द अहिड़ी औरत जो भरझलो थी उन नागिण औरत खे ॿिए मर्द जो रत पीआरे जींदान ॾिए थो। अशरफ ॿुधायो त मूंखे 3 सालनि खां मुंहिंजी साली फ़ोन कॉल ते मुख़्तलिफ़ नंबरनि तां तंग कंदी रही। उन मुंहिंजी ज़ाल खे एतिरो वर्गलायो हो जो हू मूंखे छॾे माइटनि हली वई। मुंहिंजी साली जी उमिरि 28 साल आहे ऐं नालो बिशारत अथसि। उनजो हिकु दोस्त हुयो जेको असांजे घर ॿाहिरां अची बीहंदो हो। मूं खेसि बिशारत जे उन आशिक़ खे मना कई ऐं बिशारत खे सम्झायो। तंहिं ते बिशारत सम्झी वई ऐं मुंहिंजा थोरा मञंदी रही, पर हिन मूं सां उहा बि ॻाल्हि कई त अशरफ तूं मूंखे वणंदो आहीं। उहो सिलसिलो हलंदड़ हुयो। बिशारत जा भाइर यानी मुंहिंजा साला ख़ुशहाल हुआ, थोरा ॾिंगा बि हुआ। पोइ बि मूं उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कई त बिशारत जी शादी करायो। ख़ैर, मुंहिंजी घरवारी जॾहिं माइटनि ॾांहुं हुई तंहिं वक़्तु बिशारत मूंखे ॾाढो तंग कयो हो। नेठि मर्द त मेणबती वांगुरु आहे, माचीस त परे पर उस ते बि ॻरी पवंदो आहे। मां बि ज़ाल जी जुदाई जा सूर बिशारत सां बयां कंदो रहियसि। बिशारत मूंखे सियारे जी ड्रीघनि रातिनि में वीडियो कॉल ते तमामु नंढड़ो करे छॾियो। मूं बिशारत खे चयो, नेठि अलाह कंदो तुंहिंजी शादी थी वेंदी, तूं पंहिंजो घर आबाद कंदीअ। हिन वक़्तु मुंहिंजे घरवारी यानी तुंहिंजी भेण खे राज़ी कर त घर अचे। उहो ॿुधी बिशारत रोअण लॻी त न, हाणे तूं मूंसां शादी कर, मुंहिंजी भेण तोखां नफ़रत करे थी। महीनो सॼो बिशारत मुंहिंजे ज़हन में मुंहिंजी ज़ाल ख़िलाफ़ु नफ़रत जो बारूद भरींदी रही, पर पोइ बि मूं पंहिंजी ज़ाल न छॾी। हिकु ॾींहुं बिशारत चयो, मां हाणे ख़ुदकशी कयां थी, तूं मूंखे केॾां जो बि नाहे छॾियो। बिशारत जज़्बाती ऐं तेज़ तबियत जी हुई। मूंखे डपु थियो मथां ख़ुदकशी न करे छॾे। हिन खे रिझाईंदे ऐं परचाईंदे मूं चयो, अहिड़ो कुझु बि न कजां जंहिं सां तुंहिंजे ख़ानदान ते को असरु पवे। बिशारत जो ज़िद हुयो त मूंसां शादी कर। मुंहिंजी भेण उन करे घर छॾे आई आहे त जीअं मूंखे तलाक ॾे, मां पंहिंजे पुराणे रिश्ते में ख़ुशि आहियां। बिशारत जी भेण जो रिश्तो यानी अशरफ चयो, मुंहिंजी ज़ाल किथे अॻु मङियल हुई। नेठि अशरफ बिशारत जी ॻाल्हियुनि में अची ज़ाल खे तलाक ॾिनी ऐं पोइ मुकमल तौर ते अशरफ ॿुधायो त मां बिशारत खे पंहिंजो हाल भाई तस्लीम करे वेठसि। कुझु वक़्त खां पोइ बिशारत मूंखे हर ॻाल्हि ते टोकण सां गॾु मुंहिंजिन ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ करणु लॻी। न फ़ोन ते एतिरो ॻाल्हाए पई, न वीडियो कॉल, न मैसेज। मूं खां परे परे रहणु लॻी। मां बि ज़हनी तौरु उन नज़रअंदाज़ी खे ॾिसी ॾाढो परेशान थियसि। मथां वरी तलाक खां पोइ बि मुंहिंजा साला अची रोज़ु मूं सां गोड़ कंदा हुआ त असांजी भेण जो ॾाज ऐं मिल्कियत में ज़ाल ऐं ॿार जो हिसो ॾे। हिननि मूं ते केस बि दाख़िल करायो। मामला ॾाढा ख़राब थी विया। मां रहंदो परेशान रहणु लॻसि। मथां बिशारत बि साथ छॾे वई। मुंहिंजी ज़ाल वई, पुटु वियो, ॻोठ वारी बनी वई। मूं वटि हाणे सिर्फ़ु पंहिंजो घर बचियो हो। बिशारत खे मां अल्लाह रसूल जा वास्ता विझी शादी करण लाइ राज़ी कंदो रहियुसि। बिशारत चयो, हाणे मूंखे अव्हां मां ख़ौफ़ थिए थो, मूंखे तहफ़ुज़ में उहो घर लिखी ॾे। मां बिशारत खे सम्झायो, शादी खां पोइ उहो घर बि तुंहिंजो ई आहे न, ईअं छो थी करीं। उन ते बिशारत नफ़रत भरे लहजे में चयो, न त मां अव्हां जूं उहे वीडियोज़ वायरल कंदसि त अशरफ पंहिंजी शागिर्दियाणी सां वीडियो कॉल ते रंग रलियूं करे थो। मूंखे हिन खे घणो सम्झायो, ईअं न कर। वीडियो कॉल ते बिशारत अक्सर मास्क पाए वेहंदी हुई, पाण लिकाए। मूंखे ख़ौफ़ थियो, मुंहुं लिकियल अथसि, मथां को सम्झे त वाक़ई अशरफ कंहिं शागिर्दियाणी सां ईअं पियो करे। उन ख़ौफ़ में मां घर बिशारत खे लिखी ॾिनो। पोइ बि हिन उहे वीडियोज़ वायरल कयूं ऐं नतीजे में मां जंहिं सेंटर में पढ़ाईंदो हुअसि
उन्हनि बि मूंखे कढी छॾियो। हाणे मूं वटि कुझु बि न आहे बचो। ज़ाल वई, पुटु वियो, बनी वई, मिल्कियत वई, घर वियो, शहर छॾिणो पियो। हाणे हिते मसवाड़ वारे क्वार्टर में रहां थो। 20,000 महीनो पघार ते कमु कंदो आहियां। अशरफ रोवंदे ॿुधायो त औरत जो वेर तमामु ख़राबु आहे जेको घर मूंखां बिशारत लिखारायो। हाणे उन में हू पंहिंजे पुराणे आशिक सां शादी करे वेठी आहे, जंहिंखे मूं झलियो हो त असांजी घिटी में न बीहंदो कर। उन सॼे मामले जी बिशारत जे सॼे घर खे ख़बर हुई, पर मुंहिंजी हड़ में हाणे रुॻो सूर ई सूर आहिनि। बचे औलाद जूं यादूं ऐं ॻोढ़नि जूं कतारूं ऐं सुॾका हूंदा आहिनि जॾहिं बि सार पवंदी आहे।